आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इन वक्त असां मौजूद आहियूं ॻोठ तोरबंद में। हींअर ताज़ो स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी जी तकरीब हुई, जेका असांजे इन ॻोठ जे मौजूद जनाब सज्जन खान केवर जी मिज़बानी में हुई। अचो त साईं खां वधीक हाल वाल वठूं त साईं तकरीब जेको आहे उहा अवां जेका कई उन जा कुझु के फ़ाइदा के मक़सद। असल में असां आगा साहब का काफ़ी अरसे का टाइम वठण की कोशिश पे कईसीं ऐं असांजे महिरबानी कयो, असांखे टाइम ॾियो। असां प्रोग्राम अरेंज करण था चाहियूं। आगा साहब जिन महिरबानी कई, उन्हनि टाइम ॾिनो, पर तमामु शार्ट नोटिस ते में 2-3 ॾींहंनि जो वक़्तु मिलियो। उनमें असां इहो सभु कुझु कयोसीं साईं जिन जे लाइ। ऐं साईं जिन जो असल में गैदरिंग जो मक़सदु असां इहो हुयो, तवाम सां हिकु राब्तो थी वञे। जीअं माण्हुनि सां काफ़ी अरसे खां कोरोना जे करे कोई विथी अची वई, उनखे कवर करण जे लाइ आवाम सां हिकिड़े राब्ते मुहिम जो हिकु हिसो हुयो। ऐं ॿियो आगा साहब जिन माण्हुनि सां इलेक्शन खां पोइ उन्हनि जो थैंक यू करणु या किथे उज़ुर ख़्वाही करणु उन सिलसिले में निकिता हुया, त असांखे टाइम ॾिनो त असां वटि मांझांदो बि कयूं ऐं जलसे जो अहतमाम बि असां कयोसीं, उनखे बि ख़िताबु कयो। ही जेको हिते प्रोग्राम तव्हांजे मेज़बानी में हिन वक़्तु थियो ऐं जेको हींअर इख़्तिताम पज़ीर थियो आहे हींअर त उन में कुझु हितां जी मक़ामी जेके पीपल्स पार्टी जी बि अॻुवान आहिनि, जीअं ख़ासि करे पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर जो जेको जनरल सेक्रेटरी आहे ज़ुल्फ़कार खान कमारियो, उन्हनि जी बि मौजूदगी नज़र न आई। उनजी छा वजह? उन्हनि जी का ख़ासि वजह न हुई, असल में टाइम शार्ट हो तमामु, जंहिंजे करे असां कुझु माण्हू खे न ॿुधाए सघियासीं। बाक़ी ॿी का ॻाल्हि कोन्हे का। जेके कुझु जेके हितां जूं धुरियूं आहिनि उन्हनि जो चवणु इहो बि आहे त चूंकि हाणे जेको आहे आगा सिराज खान दुरानी ऐं कमारिया फैमिली में उहा लाॻापो न रहियो आहे जेको शुरूआत में हो। इन करे हाणे हर को पंहिंजी अलॻि अलॻि एक्टिविटीज़ थो करे, त हिते बि इन तरह जी हिकिड़ी जेका ॻाल्हि नज़र आई त उन मां उन्हनि जी ॻाल्हि खे मज़बूती नथी मिले। न, बिल्कुलु अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। कंहिं इंसान सां ज़ाती लाॻापा थियनि था, सियासी बि थियनि था। असांजा आगा साहब सां ख़ानदानी असांजे वॾनि जा पुराणा तालुकात रहिया आहिनि। अहिड़ी कंहिं क़िस्म जी ॻाल्हि कोन्हे त का माना असां का विथी आहे कंहिंसां। बाक़ी आगा साहब जिन खे स्पेशली असां इनवाइट कयोसीं, उहो आया, उन्हनि जी महिरबानी। हिन क़िस्म जी तकरीबन सां जेको असांजे मुआशिरे ते ख़ासि करे कहिड़ो असरु पए थो, उन जा कहिड़ा फ़ाइदा ऐं नतीजा निकिरनि था? सो माण्हुनि सां राब्तो रहे थो सियासतदान जो। ऐं आगा साहब जहिड़ो मुहसिन अॻुवान जंहिं तव्हां उनजी ख़िदमत जेका आहे कंहिंखां ॻुझी कोन्हे, तालके गड़ियासीन जवाम सां जंहिं उन माण्हू बेलौस ख़िदमत कई हुजे, बग़ैर कंहिं ज़ात पात रंग नस्ल जे, बग़ैर कंहिं मतभेद जे। मां कहिड़ी ॻाल्हि कयां जेका करण खां घणी आहे। जिन माण्हुनि सां आगा साहब जो वॾो वास्तो बि कोन, उन्हनि माण्हुनि खे आगा साहब नवाज़े छॾियो। उन्हनि खे आगा साहब जेको आहे बिल्कुलु माना उन्हनि जी ख़िदमत कई, उन्हनि खे नौकरियूं ॾिनियूं, उन्हनि जे लाइ सभु कुझु कयो। सज्जन साहब, अवां जो के नौजवान भी आयो ऐं अॻिते हली करे अवां के घणा सारा कम भी करणा आहिनि तामीरी, त अहिड़ी क़िस्म जूं जेके तकरीबूं थियनि थियूं, ख़ासि करे असां ॾिसूं था त माण्हू शख़्सियत परस्ती ते वधीक ॻाल्हाइनि था। फॉर एग्ज़ाम्पल जंहिं प्रोग्राम में आगा सिराज खान महिमान ख़ासि हूंदो आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उनजी तारीफ़ी कलमात ते ई माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि। जॾहिं त असांजा जेके मेजर इशूज़ आहिनि, लोकल इशूज़ आहिनि, नेशनल इशूज़ आहिनि, सूबाई इशूज़ आहिनि, उन्हनि ते को बि न ॻाल्हाईंदो आहे। त उन सां अवां छा था सम्झो त असांजे मुआशिरे में जेका नई जनरेशन आहे उनजी तामीर में कोई मुस्बित असर निकिरंदा? सही, असल में ॾिसो न, जेको बि आगा साहब जो प्लेटफॉर्म हो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो प्लेटफॉर्म आहे। आगा साहब जेका बि ख़िदमत कई आहे तालके जी या तालके जी सिंध जी आवाम जी, उहा पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां ई कई आहे, इन में को शक कोन्हे। बाक़ी उन प्लेटफॉर्म ते केतिरा ई माण्हू आहिनि, सभई असेंबली जा मेंबर आहिनि, मिनिस्टर आहिनि, पंहिंजे केतिरा ई मिनिस्टर आहिनि, सभई असेंबली मेंबर आहिनि सिंध असेंबली में। पर असां ख़ुशनसीब आहियूं, असां सम्झूं था आगा साहब जहिड़ो असांखे जेको आहे लीडर अॻुवान मिलियो आहे, जेको बग़ैर कंहिं रंग नस्ल जे ख़िदमत करे थो। ज़ाहिर आहे उन माण्हू जी वाखाणी थींदी, उनजी तारीफ़ थींदी। बाक़ी जेको प्लेटफॉर्म आहे उहा आहे, ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी जो ई प्लेटफॉर्म आहे। हा, वॾी अस्सलाम वालेकुम साईं मोहम्मद अयूब साहब, अवां इहो ॿुधायो त हिन ॻोठ में वॾेरा घणा आहिनि? 2-3 माण्हुनि जो वॾेरे सां नालो जेको आहे खयो वेंदो आहे?
साईं वॾेरा त हर पाड़े जो आहे जो माना हुनखे चङो चवंदा आहियूं, पर अॼुकल्ह हर पाड़े जो जेको चङो आहे उनखे वॾेरो ई सॾियो वञे थो। ऐं पगदार इन ॻोठ जा असां ई आहियूं ऐं उहा सॼे ॻोठ जी पग असांजी मोहम्मद सलाह सौट असांजी मोहम्मद सलाह ते आहे। ऐं हींअर बाक़ी जेको पाड़े जो आहे उहो सभु माना चङो आहे, उनखे अॼु वॾेरो सॾियो थो वञे, उहो असांजो कल्चर थी वियो आहे। साईं हे जेको तव्हां पीपल्स पार्टी सां वाबस्ता आहियो या तव्हां आगा सिराज ख़ान जी दावत जेका आहे उहा एज़ ए पर्सनल बस मुअज़्ज़ज़ जी हैसियत में कई आहे? साईं असां आगा साहब सां 88 खां वठी पीपल्स पार्टी सां लाॻापियल आहियूं। असांजो चाचो मरहूम मोहम्मद सचल आगा साहब सां माना बांह ॾेई वियो त बाबा हिते ई बीहणो अथव, हिते ई तव्हांखे हलणो आहे, आगा साहब सां ई हलणो आहे। जेको 88 खां असां आगा साहब पहिरीं इलेक्शन लड़ियो आहे, असां उते बीठा आहियूं, उते ई बीठा रहिया आहियूं। पोइ आगा साहब असांखे 88 में बि नवाज़ियो आहे, आगा साहब असांखे 94, 95 में बि नवाज़ियो आहे। हींअर 8 में बि आगा साहब असां ते वॾी महिरबानी कयूं आहिनि। हींअर त असां जेको आहे तक़रीबन आगा साहब सां 30 साल हली चुका आहिनि, जेको अञा ताईं हलंदा रहंदासीं ऐं रहूं था। अच्छा, इहो आयुब साहब इहो ॿुधायो त हिन क़िस्म जूं तक़रीबूं जंहिं ते तक़रीबन लखें रुपया ख़र्च कया वञनि था, त हिननि तक़रीबन में सवाइ कंहिं शख़्सियत जे तारीफ़ करण जे को बि फ़ाइदो नथो मिले, को अवामी इशूज़ ते का ॻाल्हि कोन थी थिए। फॉर एग्ज़ाम्पल हिते हिन वक़्तु तोरबंद में प्रोग्राम हुयो त हिते माना खोड़ सारा ॻोठ जा इशूज़ हूंदा, ड्रेनेज जो मसइलो हूंदो, तालीम जो मसइलो हूंदो, हेल्थ जो मसइलो हूंदो, खोड़ सारा मसइला हूंदा। त इन क़िस्म जे मसइलनि खे कोई बि हाईलाइट कोन थो करे, न मक़ामी माण्हू न पार्टी जो अॻुवाण, सवाइ कंहिं माना शख़्सियत जे तारीफ़। तव्हां छा था सम्झो त पोइ इहे पैसा एॾा सारा ख़र्च करण जो आख़िर फ़ाइदो छा थो रहे? भाउ मुंहिंजा आगा साहब असांखे 8 खां वठी एतिरी स्कीमां ॾिनियूं आहिनि जो मुंहिंजे ॻोठ में ड्रेनेज न आहे माना मुकमल आहे, रोड मुंहिंजे ॻोठ में बिल्कुलु मुकमल आहिनि, हाई स्कूल असांजो हाई लेवल जो ठहे पियो जेको 1,25,00,000 रुपए जी स्कीम आहे। आगा साहब जेको असांखे तोरबंद खे जो कुझु ॾिनो आहे शायदि ॿिए कंहिं ॻोठ खे मता न मिलियो हुजे। अवां पीपल्स पार्टी जा सीनियर अॻुवाण बि आहियो, मक़ामी ऐं वॾे अरसे खां वठी पार्टी में कमु कयो था, त पार्टी जो इहो उसूल हूंदो आहे त जिते बि प्रोग्राम हूंदो आहे त उतां जा पार्टी अॻुवाण बि लाज़मन हूंदा आहिनि। त हिते जेको आहे न पीपल्स पार्टी तालके गड़ियासीन जो जेको जनरल सेक्रेटरी, अवां जो जेको ज़िले जो जनरल सेक्रेटरी आहे, अवां जे पाड़ेसरी बि आहे, पार्टी जो अॻुवाण बि आहे, उनखे तव्हां दावत न कई हिन प्रोग्राम में? एक्चुअली छा आहे त आगा साहब जेके जेल ते जिन हुन सां माना हाज़िरुनि ते विया ऐं उन हिसाब सां असांखे ॾे आयो ऐं असां चयोसीं ईअं न साईं, असां वटि जेको आहे मानी थींदी। ऐं असांजो माना आगा साहब ईअं सम्झो त जेल खां आज़ादु थियो त असां हुनखे दावत ॾिनी ते असांजे ख़ुशामीद करणु आयो त तव्हां असांजे 12 महीना 1.5 साल 2 साल जेल ते पंधु कंदा रहियो ऐं उहो शुक्रियो अदा करणु आयो आगा साहब, ॿी का अहिड़ी ॻाल्हि न आहे। अच्छा, ॿियो जेको आहे कुझु धुरियूं चवनि थियूं पियूं त हिन ॻोठ में हाणे 2 लाबियूं 2 ग्रुप थी विया आहिनि, हिकिड़ो जेको अलावदा जो केर साहब जो ग्रुप आहे, हिकिड़ो साईं वॾेरो अवां जो ग्रुप आहे। त अवां आगा सिराज दुरानी जा माण्हू आहियो ऐं हू जेको आहे कमारियनि जो माण्हू आहे। जॾहिं अवां प्रोग्राम कंदव त दुरानी साहब खे दावत कंदव ऐं हो प्रोग्राम कंदो त कमारियनि खे दावत, इहे आहे छा अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि? साईं अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। असां दुरानी सां तव्हांखे माॻ में बि ज़िक्र कयो त असां 88 खां हलूं पिया ऐं ज़ुल्फ़कार ख़ान तंहिं महिल असांजो पीपल्स पार्टी में न हो ऐं उन सां असां हाणे बि हलूं पिया, अॻिते बि हलंदासीं। ज़ुल्फ़कार ख़ान बि असांजो वॾो आहे, पार्टी जो आहे, पार्टी में का धड़ाबंदी न आहे।
हाँ, वॾी महिरबानी तव्हां ॾिनी, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती टाइम बि ॾिनो ऐं प्रोग्राम में तव्हां दावत बि ॾिनी, असांखे हौसलो बि ॾिनो, असांजी इज़त अफ़ज़ाई बि कई। वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां असांखे मीडिया वारनि जा लख थोरा आहिनि जो असांखे कवरेज कयो आहे ऐं असां उन्हनि जा वरी वरी माना शुक्रगुज़ार आहियूं जो असां ग़रीबनि खे कवरेज ॾिनऊं, असांजे प्रोग्राम में आया। असां तव्हांजा थोराइता आहियूं। महिरबानी मुंहिंजा भाउ। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।